Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. बलोचिस्तान में भारत जो दहशतगर्द नेटवर्क घणी हद ताईं तोड़े छॾियो आहे। हाणे कॉम्परसन सां ॻाल्हियुनि जी एजेंडा तय कई वेंदी। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ी सरकार बलोचिस्तान में 731 अरब रुपयनि जा 131 मनसूबा पूरा कंदी। सूबाई हुकूमत बि बजट में 180 अरब रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम रखियो आहे। वफ़ाक़ी सरकार तोरखम सरहद बंदि करे छॾी। अॼु खां अफ़गानिस्तान मां ट्रांसपोर्ट तोड़े माण्हुनि जी अचु वञु बंदि हूंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद मूजिबि पाक अफ़गान सरहद खे NCOC जी हिदायत ते बंदि कयो वियो आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जे ईंदड़ हुकुम ताईं सरहद बंदि रहंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। 22 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। काबीना कस्टम ड्यूटीज़ लागू करण बाबति फ़ैसिलो कंदी। G20 मुल्कनि खां कर्ज़ जी अदायगीअ जी मुअतलीअ बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सिंधी वसंदनि ते वालार ख़िलाफ़ बहरिया टाउन आॾो धरणे केस में गिरफ़्तार जस्कम चेयरमैन सनान कुरैशी सूदो गिरफ़्तार 165 कारकुननि खे अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश न कयो वियो। कौमपरस्त अॻवाननि ऐं कारकुननि जे वकील जो चवणु आहे त पुलिस सिक्योरिटीअ जो जवाज़ बणाए देर जा हरबा इस्तेमालु करे रही आहे। केस जो चालान बि अदालत अॻियां पेश न कयो वियो। सिक्योरिटीअ जा इंतज़ाम करणु पुलिस जी ज़िम्मेवारी हुई। गिरफ़्तार कौमपरस्त कारकुननि जा वारिस ऐं वकील अदालत में केतिरी देर ताईं इंतज़ार करण बाद पंहिंजे प्यारनि सां मिलण बिना वापसि। सिंध में ॿिए ॾींहुं बि मैट्रिक जा इम्तिहान जारी। लाड़कानो जे मुख़्तलिफ़ इम्तिहानी मर्कज़नि ते रियाज़ी जे पेपर दौरान कॉपीअ जी धुम मथल। ॾहरकी में इम्तिहानी पेपर शुरू थियण खां अधु कलाक अॻु पर्चो आउट। शागिर्द पर्चे जी कॉपी ऐं जवाबनि सूधो इम्तिहानी सेंटर ते पहुता। नवाबशाह में इम्तिहानी सेंटर्स ते कलम 144 लागू हुजण बावजूदि पेपर शुरू थियण खां अॻु पर्चो आउट थी वियो। पंजाब में CNG सस्ती ऐं गैस पैदा कंदड़ सिंध में महांगी छो? सिंध हुकूमत जो वफ़ाक़ी हुकूमत सां सख़्त एहतजाज। CNG ते सब्सिडी ॾियण जो मुतालबो। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह चयो आहे त गैस फ़राहमी मुअतल करण बाद CNG 17 रुपया फ़ी किलो महांगी करे अवाम ते वधीक भार विधो वियो आहे। छा CNG महांगी थियण सां भाड़नि में वाध न थींदी? कोठड़ी में मालगाॾी जूं 2 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। रेलवे ट्रैक मुतासिर। लाहौर खां कराची वेंदड़ मालगाॾी दरगाह बाबा सलाहुद्दीन भरिसां हादिसे जो शिकार थियण बाद 300 फुट रेलवे ट्रैक मुतासिर थियो। रेलवे इख़्तियारनि मूजिबि रेलवे ट्रैफ़िक जल्द बहाल कई वेंदी। सिंध हाई कोर्ट हैदराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद के गुम कयल 2 पोहरतनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे 30 जुलाई ताईं अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मुहक़िक़ इख़्तियार कयो त नवाबशाह पुलिस 14 पोहरतनि खे सिरनि जे बठे तां खंभे वई हुई, जिन मां नज़ीर ऐं मोहम्मद अली जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। मोरो मां 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल पीरसन अब्दुल वाहिद चांडियो जो क़ौमी शाहराह भरिसां फसल मां लाश हथ। वारिसनि केस दाख़िल न करायो। खैरपुर वेझो रोहड़ी केनाल मां अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो। जमाल शाह वेझो ॻोठ तीन मोहम्मद ज़रदारी मां 3 ॿारनि जी माउ ख़ानदादी खोसो जो घर मां फाहो ॾिनल लाश मिलियो।
वारिसनि आपघात करार ॾेई छॾियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। कश्मीर ऐं गुडू मां खीर विकिणंदड़ 2 वापारी मुबैना तौर अगवा। कश्मीर भरिसां पंजाब जे सरहदी इलाइक़े में पोरहत अब्दुल गफ़ार जट अगवा थी वियो। वारिसनि जो इंडस हाईवे ते धरणो। गुडू भरिसां बि हथियारबंद खीर जे वापारी अब्दुल हमीद डिघ खे अगवा करे विया। पुलिस पेरा खणी कचे ॾांहुं रवाने। फुल भरिसां खूनी तकरार तां माजी वियल 4 ॼणनि जो क़त्ल केस दाख़िल। FIR में 12 सुञातल ऐं 3 अण सुञातल जवाबदार नामज़द। गुज़िरियल ॾींहुं नौशहरो फेरोज़ी अदालत में हाज़िरीअ बाद हथियारबंदनि जे हमले में अता मोहम्मद वगड़, उमीद अली, सदाम वगड़ ऐं कार ड्राइवर लियाकत निगारी मारिजी विया हुआ। पुलिस मूजिबि मक़तूलनि जे वारिसनि मरी बिरादरी जे जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया वञनि। पनो आकिल जी मस्जिद में बदफ़ेलीअ बाद बेदर्दीअ सां क़त्ल थियल नीगर जे केस में अहम अॻ भराई। पुलिस दावा कई आहे त DNA रिपोर्ट में जवाबदार शफ़ीक जतोई जा मक़तूल नीगर आफ़ाक बाघो सां नमूना मैच थी विया आहिनि। केस जो मुख्य जवाबदार शफ़ीक जतोई समेत 3 जवाबदार गिरफ़्तार आहिनि। कुझु महीना अॻु बहरान कॉलोनीअ में नीगर खे बदफ़ेलीअ बाद घुटा ॾेई क़त्ल कयो वियो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स मां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक।